दोस्तों गौसे आजम वटि हिकिड़ो माण्हू आयो कि हुजूर मूंखे मुरीद करे छॾियो। छा करो? हाणे तव्हां सुबुह जो अचे पहिरीं मुराक़बो कयो चयो बाबा सुबुह जो अचे वरी हैरान थी इहो छा मसइलो आहे। राति जो ॾिनो हू घर सुतो ऐं हुनखे 70 दफ़ा एहतराम पिया। घणी दफ़ा? 70 दफ़ा एहतराम पिया। हाणे जॾहिं 70 दफ़ा एहतराम पिया सुबुह जो अची जॾहिं जी बारगाह में वेठो चयो बाबा ॻाल्हि असल में जॾहिं तूं मुंहिंजो मुरीद थियण आयो आहीं न तॾहिं मूं मुराक़बे में ॾिठो कि तूं मुंहिंजो मुरीद पियो थी ऐं 70 मायनि सां ज़िना तुंहिंजे खाते में लिखियो पियो। अल्लाह जे हुज़ूर में अर्ज़ कयो बारी ताला मुरीद मुंहिंजो पियो थिए ऐं 70 मायनि सां ज़िना कंदो। अल्लाह जी तौबा क़बूल कर ऐं ही भला हिन सां तारे छॾ। अल्लाह वो रात घर वियो जॾहिं सुतो 70 एहतराम पिया। सैयदना गौसे आज़म फरमाए त ये मुंहिंजे दुआ इन तसर्रुफ़ सां अल्लाह तुंहिंजे हुन ज़िना खे एतलाम में मटाए छॾ। तुंहिंजे गुनाहनि खे हिन एतलाम खे हिन ज़िना खे तुंहिंजे एतलाम में मटाए अल्लाह तोखे साफ़ करे छॾियो। हाणे तूं भले मुंहिंजे तरीक़े में दाख़िल थी वञे। अल्लाह करीम गफ़ूर रहीम बादशाह है ऐं पंहिंजे बाननि सां प्यार करे।